नाज़रीन हिन वक़्तु असां ॻोठ इमाम बख़्श खोसो में मौजूदु आहियूं जिते मुसलसल जेको आहे इन्हनि ॻोठाणनि जो इहो जेको चवणु आहे त पुलिस जेका आहे उन असां सां जेके ज़्यादतियूं ऐं ज़ुल्म कया आहिनि घरनि ते काह कई आहे। अक्सर जेको आहे राति जो असीं पंहिंजे घरनि में सुम्ही था सघूं, अचो त उते जा जेके रहवासी आहिनि उन ॻोठ जा उनमें जेके औरतूं आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं, जेके मर्द आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं। पुलिस मूं ते अॻे बि हिकिड़ो केस दाख़िल कयो जेको तक़रीबन 6-7 महीना थिया आहिनि। दाख़िल करे मूंखे जेको बाइज़त बरी कयो शीशन कोर्ट। पोइ वरी मूंखे ईअं धमकियूं ॾींदे रहिया, मूंखे न किना कारोबार करण था ॾियनि, न रोज़ी करण था ॾियनि, ऐं लीलामी कपिड़े जो कारोबार कंदो आहियां। किॾां बि निकिरणु आहे त मुंहिंजे पोयां इहा ई पुलिस आहे, स्याही पुलिस। हींअर बि मुंहिंजे घर ते हलां करे मुंहिंजे घरनि में मुंहिंजे बचनि में अची कीओ की विधनि। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे साईं, मुंहिंजो को बि इंसाफ़ नथो थिए। SP साहब खे मूं लिखी ॾिनो त बाबा आउं कंहिं बि ॻाल्हि में न आहियां, को बि ॾोह नथो कयां, पोइ बि मुंहिंजी का बि ॻाल्हि न ॿुधी। स्याही पुलिस मच्छर जी कुर्बान साहब मुंहिंजे घर ते अरेस्ट करायो ऐं ॿिया बि उन सां गॾु कुझु पुलिस वारा हुया। तक़रीबन 2 मोबाइलूं 4-5 मोटरसाइकिल खणी मुंहिंजे घर ते रेड करे मुंहिंजे बचनि में कीओ की मचाए ॾिननि। साईं असां सां को बि इंसाफ़ नथो थिए। शीशन जज खे चऊं था ऐं साईं SP साहब आहे न्याज़ी साहब, उनखे चऊं था त असां सां को न को इंसाफ़ कयो वञे। हीअ पुलिस जो असां सां एॾो ज़ुल्म लाथो वञे, छो असां सां एॾो नाइंसाफ़ी थिए थी, असांजो इंसाफ़ कयो वञे। तो हो उते घरनि में जेको गचनि ते बि वेंदे अंदरि जेको दाख़िल थियल आहे, जेको दौड़ण लॻी पुलिस, उन जे करे जेको असां उन्हनि खे चयो त बाबा एॾा न वञो, पर हुननि मञण वारी का बि ॻाल्हि कोन कई। इहा स्याही पुलिस हुई, हिकिड़ो कुर्बान हो। ॿियो जेको सूबेदार ॿिए जो रमज़ान नालो आहे, इन्हनि जेको अची बाक़ी धड़का दाब अची कया। बाबा मूंसां ॻाल्हायो थिए, आउं बि चङो आहियां ॻोठ जो, जहाँ पंहिंजो ॾोहारी हूंदो त अव्हांखे असीं उहो झले ॾींदासीं। खाम खा जो जे पुलिस तंग जी कयो आहे जी, उन जे करे जेको शीशन जज आहे SP साहब आहे त उन्हनि ते थोरो जेको एक्शन त खणनि त बाबा पुछा गाछा त कनि त पंहिंजो इहो छा जे लाइ ॻोठनि में काहे पिया। मुसलसल असां ते स्याही बदीन पुलिस माना ॾींहुं राति जेको सो ॿारनि खे मदरसे जी पढ़ाई खे सभिनी खे ख़राबु करे थी ऐं हर वक़्तु अचे थी। असल मंझि असांजो ई दोस्त कुर्बान अली SP साहब खे दरख़्वास्त ॾेई बि आयो आहे। कुझु टाइम पहिरीं इहा ई साॻी स्याही जेका हिन सां मिली जुली करे ग़लति कमु कराईंदी हुई, 2 नंबर कमु कराईंदी हुई। हीअ त शरीफ़ माण्हू असल में लॉकडाउन खां पोइ पंहिंजी रोज़ी जे लाइ SP साहब वटि वियो बि आहे, उन दरख़्वास्त बि ॾिनी आहे। उनजे बावजूदि बि स्याही वारा हिनजो पीछो कोन था छॾनि, हीअ का बि रोज़ी कोन थो करे सघे। असां इहा SP साहब खे अपील था करियूं त पंहिंजी वॾी स्याही खे थोरो कंट्रोल में रखे ऐं असांजे मदरसे जी पढ़ाई, असांजे मस्जिदूं ऐं असांजे ॿारनि खे तमामु ख़ौफ़ थियो आहे, इनखे महिरबानी करे पंहिंजे कंट्रोल में रखे। उनखे केॾा निकिरणु नथा ॾियनि। असीं कपिड़े जी मज़ूरी कंदा आहियूं, पोहरियत आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं। असांखे बच्चा असांजा ईअं वेठा आहिनि, असांखे केॾांहुं बि निकिरण जी कोन्हे। रोज़ु रोज़ु असांजे दर ते पुलिस बीठी आहे, असीं केॾांहुं वञूं। लंघण बच्चा असांजा पोहरियत, असीं केॾांहुं बि निकिरूं। हिकिड़ो असांजो मज़ूरी वारो इहो आहे, इनखे बि केॾांहुं निकिरणु नथा ॾियनि। हर असां ते पुलिस अचे, 3-3 4-4 गाॾियूं अचे बीहो रहनि। असीं मिसकिन आहियूं, ग़रीब आहियूं, असीं केॾांहुं वञूं। असांखे केॾांहुं बि का वाह कोन्हे, वॾेरा केरु बि असांजी ॻाल्हि नथो ॿुधे। 1,20,000 कढी वई हली, पोइ असीं दौड़ियासीं इलाही सां कढाए, जॾहिं वञे तॾहिं झलियो लाहे पुलिस थींदी वधे निकिरणु करणु ॾे ई नथी वठणु वञे। असीं सिजो ठाहे रखूं त ॾीन नथा। बच्चा केॾांहुं करियूं हाणे, असीं किथे बि नथी करणु ॾे। ॿाहिरि वञे थी, निकिरे थी ॿाहिरि, हिते घर हली अचे पुलिस। तव्हां मुंहिंजे बैक साइड ते ॾिसो पिया त वॾे तइदाद में जेके पीर सन औरतूं आहिनि, जिन औरतुनि जे हथ में जेको आहे पाक किताब आहे। जॾहिं त असांजी सिंध में जेके पुलिस जूं जेके ज़ुल्म ऐं दास्तान जूं जेके रवायतूं आहिनि, इहे तारीख़ जो हिकु हिसो बणियल आहिनि। IG सिंध ऐं वसवारा छा हिन पोरत जे घर ते जिथे रोज़ पुलिस अचे थी, जिथे रोज़ जेको आहे मैसूम ॿारनि में कियाड़ियूं पवंदियूं, उनखे रोकण जे लाइ सिंध हुकूमत ऐं वसवारियूं अख़्तियारियूं कहिड़ो किरदारु अदा कनि थियूं। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।